भलो प्रोग्राम सीरत जो, भलारो दिहाड़ो जुम्मतुल मुबारक जो, ज़मीन ते शहरन की भली जगह मस्जिद में अल्लाह ताला तव्हां असांखे अचण जी सआदत नसीब फरमाई। अॻ में बि ॻाल्हि मामा खे ॿुधायो त जुमे जी केॾी फज़ीलत आहे। रवायत जे अंदरि ईंदो आहे त जॾहिं जुमे जी अज़ान थींदी आहे, अज़ान खां पोइ अल्लाह जे तरफ़ खां फ़रिश्तो अचे दफ़्तर खणी दरवाज़े ते वेहंदो आहे। जुमे जे ॾींहुं दफ़्तर वॾो किताब खणी दरवाज़े ते। तव्हां असां ॾिसूं नथा, पर जंहिं ॻाल्हि ॿुधाई उहा इमामुल अंबिया जी ज़ात आहे, जंहिं कूड़ जी निस्बत करे बि नथी सघिजे, माण्हू काफ़िर थी वेंदो। साईं जन फरमायो त इहो फ़रिश्तो वेहंदो आहे कलम कागज़ दफ़्तर खणी। पोइ जेको पहिरियों मस्जिद में आयो, साईं जन फरमायो त उन जे आमाल नामे में उहो फ़रिश्तो अल्लाह जे हुक्म सां उठ ख़ैरात करण जेतिरो अजुर लिखंदो आहे। उठ 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 जो केतिरो सवाब आहे उहा अरबी हदीस में मालूम थिए थो। उज़ैया जे मौक़े ते साईं जन फरमायो त जेको अल्लाह जे नाले ते जानवर कुर्बान कयो था, साईं जन फरमायो त हिक हिक वार जे एवज़ में अल्लाह ताला नेकी थो लिखाए। हाणे ॿुधायो त उठ जे जिस्म ते वार केतिरा हूंदा, अंदाज़ो करे ई नथो सघे। एतिरो छड़ो उन माण्हूअ जे आमाल नामे में अजुर नेकियूं जंहिंखे तव्हां असां मार उहे लिखजनि थियूं। जेको जुमे जे ॾींहुं छड़ो मस्जिद में पहिरियों आयो, ॿिए दर्जे ते ॼणो ढगो, टें दर्जे ते ॼणो माना बकरी दुंबो। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त एॾा सवाब अल्लाह ताला तव्हां असांखे आसान करे ॾिना आहिनि, ॾुखिया न आहे। असां पाण ॾुखियो थो कयूं, पर अल्लाह जे पासे रहो। साईं जन फरमायो जे हिकिड़ी नमाज़ जमात सां पढ़ी, हिकिड़ी नमाज़ फर्ज़ कयो सुबुह जी जंहिं नमाज़ पढ़ी, इमामुल अंबिया फरमायो जॾहिं ज़ोहर जो इरादो कई त ज़ोहर नमाज़ पढ़ां, जॾहिं ज़ोहर नमाज़ पढ़ियईं त सुबुह खां वठी जेके ज़ोहर ॿिए परीअ ते हिन जा हल्का गुनाह हुआ, जेके अख खां थिया, जेके ज़ुबान खां थिया, जेके ॾंदनि खां थिया, जेके हथ सां थिया, जेके पेर खां थिया, नबी साईं फरमायो त ॿिए परी नमाज़ पढ़ण सां हिन जा सुबुह खां ॿिए परी वारा सभु गुनाह माफ़ था थी वञनि। केॾी आसानी आहे, हवा केतिरी आसानी आहे, केॾा ॾुखी आहे। हाँ आसान साईं जन फरमायो जे वरी ॿी नमाज़ जो इरादो कयो, ॿिए परे खां टे परीअ ताईं वरी विच जा गुनाह, टे परीअ खां जंहिं वरी सांझी पढ़ी सांझीअ ताईं गुनाह ख़तम, वरी जंहिं सांझीअ खां इशा ताईं इहे गुनाह ख़तम। इशा पढ़ण खां पोइ वरी सुबुह जो इरादो कई जेके राति में हल्का सल्का गुनाह थिया इहे विया। इहो बुज़ुर्गनि लिखियो आहे त हल्को इन जे करे थो चवां त बुज़ुर्गनि लिखियो आहे त केतिरा गुनाह जेके कबीरा गुनाह आहिनि उहे तौबा खां सवाइ माफ़ न थींदा आहिनि। भाई हदीस शरीफ़ में जेको लफ़्ज़ ॿुधायां त इहा हदीस उन में इहे लफ़्ज़ कोन्हे। उन्हनि मां मुहद्दिसनि इहा ॻाल्हि कई आहे त कबीरो गुनाह तौबा खां सवाइ माफ़ न थींदो आहे, ऐं हे जेके नंढा गुनाह इहे वुज़ू करण सां। तॾहिं कहिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे जॾहिं तव्हां वुज़ू कयो त वुज़ूअ जो पाणी जेको हेठि किरे थो इन सां ॿीहर तव्हां वुज़ू नथा करे सघो। माना जेकॾहिं हिकु थाल में तव्हां वुज़ू था कयो, थाल में वुज़ू कयो, पाणी पंहिंजी जाइ ते पाक आहे, इन जा तव्हांखे छंडा लॻा त कपिड़ा पलीत न थींदा, पर इन सां तव्हां ॿीहर वुज़ू नथा करे सघो। छो किताबनि जे अंदरि ईंदो आहे त इहो गुनाह छाणण वारो पाणी आहे, तंहिंजे करे तव्हांजा अॻे जेको वुज़ू थियल अथव उहो इन सां पाक न थींदो। माना इहो गुनाह जे करे पाणी उहा असलियत विञाई, बाक़ी पलीत न थियो जो लॻे हथ लॻे उन में त पलीत थी वञे, कपिड़े खे लॻे पलीत थी वञे। माना इन वुज़ू वारे पाणीअ जे लाइ केतिरा बुज़ुर्ग वुज़ू करण खां पोइ हथ न मिलाईंदा आहिनि पैसा, वुज़ू करण खां पोइ पैसा हथ न मिलाईंदा आहिनि। तव्हां त थी सघे थो अॻे जो को हथो ग़लति सलत हुजे वरी आलनि हथनि सां लॻी पवे, तंहिंजे करे इहे एहतियात आहिनि। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त अलाह छॾण जे लाइ बार बार ऐलान करे थो इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं त अचो त छॾियां, पर पोइ बि माण्हू न अचे। हालांकि भेटाई रहमतुल्लाह अलैह चयो आहे पाण ई ईंद में हो त कुझु आऊं बि अॻ भरी थी आहे, होॾो त अचनि था पिया पर मूंखे त हया अचे कुझु मां बि त अदुर भाव कयां। चवंदा न महिमान अचनि था कुझु भला ॿाहिरि रस्ते खां निकिरी रोड खां दरवाज़े खां निकिरी ॿाहिरि इस्तक़बाल कयां। अलाह जी रहमत त अचे थी पर असां उनखे वठण जे लाइ तयारु न आहियूं।
न नमाज जी परवाह, न रोज़े जी परवाह, न ज़कात जी परवाह, न कलमे जी परवाह, ईअं खिलत मिलत थी विया आहियूं ॼण त हिकिड़ो भोग बणिजी विया आहियूं। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला तव्हां ई असांजी सुहिणाई नसीब फरमाए, तव्हां ई असांखे सुहिणाई नसीब फरमाए। सच पुछो, उहो चवंदा न वतायो फ़क़ीर अलाह लोक माण्हू सादो मस्जिद जे दर ते वेठो, कंहिं पुछियो त फ़क़ीर मस्जिद जो दर वसायो थी, ख़ैर त आहे? चए अदा मिड़े बानन ऐं अलाह खे पाण में परचाइण जी कोशिशि कयासीं, बानन खे ऐं अलाह खे परचाइण जी कोशिशि कयां थो, पोइ कुझु खड़ु तेल निकिरे थो, चए हो त चए थो त अचो त छॾियां, पर माण्हू चंड अचण जे लाइ को तयारियूं कोन्हे। रब त चए थो अचो त छॾियां, पर हे चंड अचनि ई कोन था। कुझु ॾींहंनि खां पोइ क़ब्रिस्तान जे तरफ़ पुछऊं हेॾे वेठो आहे, वरी बि कोशिशि कयां थो, चए कुझु खड़ु तेल, चए हाणे दरड़ियूं था करनी, हाणे हो कावड़ियो वेठो आहे, जॾहिं मन रहम पवेसि। चवण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे वक़्त खे विञायूं था। वक़्तु अहिड़ो आहे जेको मोटी न ईंदो, थोरो थो अचो, इन घड़ियाल आहे कोन्हे, इन जी सुई हले थी पई, मां चुप करे वेहां, सुई चुप न कंदी, मां खंघां, सुई चुप न कंदी, मां निंड कयां, सुई चुप न कंदी, उहा पंहिंजे वक़्त खे पई हलाए थी। नुक़सान फ़ाइदो मुंहिंजो आहे, जे चङाई कयां थो त फ़ाइदो आहे, जे चङाई नथो कयां त नुक़सान थिए थो, टाइम पंहिंजो वञे। अरबीअ जो मक़ूल आहे यसरुल मरउ मा ज़हबल लयाली व कान ज़हाबहुन लहू ज़हाबा, चए त माण्हू त ख़ुशि थो थिए त हुन ते राति थी गुज़रे, पर इहा ख़बर कोन्हसि त पंहिंजे हयातीअ जी हिकु राति विञाई। जंहिं माण्हूअ खे अलाह न करे अलाह सभिनी खे हिफ़ाज़त में रखे, जंहिं माण्हूअ खे सुबुह जो 1 तारीख़ सुबुह जो फांसी अचणी आहे, हेॾो 29 तारीख़ थी आहे, बाक़ी 1 तारीख़ में बराती, ॿुधायो त उन जूं इहे बरातियूं कीअं गुज़रंदियूं, ॾुखियूं गुज़रंदियूं या सुखियूं गुज़रंदियूं? अब उन जूं ॾुखियूं या सुखियूं? ॾुखियूं, छो हुनखे ख़बर आहे त फलाणी ॾींहुं फांसी ईंदी, पोइ बि इहे बरातियूं टपा ठेंग ॾे, पोइ बि इन रातियुनि खे ईअं विञाए, इहो माण्हू बेअक़ल चइबो। हुन चयो आहे त यसरुल मरउ मा ज़हबल लयाली व कान ज़हाबहुन लहू ज़हाबा, चई त पंहिंजी हयातीअ खे पाण विञाए ख़ुशीअ में राति गुज़ारे थो, इहो मक़सदु आहे त ख़बर न आहे त मौत कॾहिं ईंदो। केतिरा ख़ुशि खुरम, मां कुझु वक़्त में मूंखे दोस्त मोबाइल में ॾेखारियो, लाहौर में का शादी परणाइण जे लाइ कंहिं ॿिए इलाइक़े में विया, वञण उन खां बाद में जंहिं मोटी आई, पंहिंजे घरनि जे जेॾी महिल वेझो आई, पंहिंजे घिटीअ में आया, घर जे वेझो आया, उते माण्हू इस्तक़बाल में बीठा त घोट परण जो थो अचे, घोट कुंवार गाॾीअ में मौजूद आहिनि, अचे जो हुननि फटाका छॾिया, वॾा फटाका तव्हां पाण ॾिठा न एॾा छॾींदा मथे आसमान रोशन थो थी अचे, एॾा वॾा फटाका, गोड़ गमसान, रड़ियूं, कोकूं, हुकरा, घोट जी ख़ुशीअ में एड़ो फटाको उछलियो मथे, उहो मथे न फाटो, उहो अचे घोट जे कार ते किरियो त बाहि लॻी वई, हेॾे कंहिंखे ख़बर ई कोन्हे, सभई धमाकनि में पूरा घोट कुंवार उते सड़नि था, माण्हुनि कोशिशि कई पर कढी न सघिया, उहे सड़ी विया। हे माण्हू हुकरनि में पूरा ख़ुशीअ में पूरा त घोट ख़बर करे पियो घोट बि वियो त कुंवार बि वई, इहो हाल आहे। ख़बर कोन्हे का त केॾी महिल छा थो थिए। केतिरा वाक़िया तव्हां ॿुधा त घोट पंहिंजे दर ते आयो, उते वियो, केतिरा वाक़िया ॿुधायो तव्हांजा लाऊं लही मस ठकिजो थी वियो त अटैक थी वियो, इहो थो वञे, को क़तल थो थिए, को कहिड़ी हालत में थो थिए, हाल जी ख़बर कोन्हे का, पर असांजो इन पासे ॾे तवजो कोन्हे। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छा मरण खां अॻु तव्हां ई असांखे सम्झ अता फरमाए, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हायां, कहिड़ियूं ॻाल्हियूं बयान कयां, जके ॾिसंदो सभु असां में मौजूदु आहिनि।